सर तव्हांजी जेका अपॉइंटमेंट कई आहे मुझे 2021 तव्हांजी तइलीम छा आहे? मुझे 12 पास 12 पास ठीकु आहे। 16 जो खोलो ॿुधायो असांखे। 132 जी अॻिते 348 जी वधी त जी असां मुंहिंजी ड्यूटी ॿिए हंधि हिते बदिली करायूं जी जी आया 16 जो मुकमल खोलो ॿुधायो असांखे। जी सर मुकमल खोलो ॿुधायो ॿुधायो छा अञा अॻिते ही जेके उस्ताद जेके ॿार जेके असांजा गुल जा ॿार आहिनि जेका तव्हां उन्हनि खे तइलीम ॾींदो जेके अॻिते वधंदा सर असां त कल्ह आया आहियूं ॾिसो न डॉक्टर थींदा लाज़िम इंजीनियर थींदा जेके वॾा वॾा ऑफिसर थींदा जेका तव्हां पाण ई न पढ़ियल हूंदो त ही छोकिरा छा पढ़ंदा? सर असां पाण कल्ह मुंहिंजी पघार घणी खणंदा आहियो तव्हां? पघार मुंहिंजी आहे 42,000 जेकर अगरि 100 सही 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 100 जी जी ABC सही अचे थी ABC को टोटल घणा आहिनि अखर? जी सर ABC टोटल घणा? 50 सही भला 18 जो खोड़ो ॿुधायो असांखे। अदा छॾो न 16 जो कोन तो 18 जो सही।